थियण ते कोयटिया जे रहवासी जवाबदार खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अब्बास कुलमस्तोई। जी अब्बास, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जेको वाजी अदालत मंशात रखण जो ॾोह साबित थियण ते कोटिया वासी जवाबदार आहे जेको बैन सूबाई स्मगलर ॿुधायो थो वञे, हुनखे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फर्स्ट एडिशन सेशन जज अर्जन लाल जी अदालत मंशात स्मगल करण जो ॾोह साबित थियण ते मोहम्मद मुज़फ़िर नाले पठाण जेको जवाबदार, हुनखे उमिरि कैद 5 लाख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। दंड न भरण जी सूरत में जवाबदार वधीक 5 साल कैद काटींदो। वाज़े रहे त 24 फरवरी 2021 ते सदर पुलिस जेको आहे त इहो जवाबदार खे 40 किलो चर्स समेत गिरफ़्तार करे मतिलबु सरकार तरफ़ां जेको आहे त फिराद ते केस दाख़िल कयो हो। जी अब्बास कुलमस्तोई, महिरबानी अवाज़ जी।